करम प्रवासी 28 साल गबरू नौजवान मरूम शफ़ीक अकबर समेजो जी जनाज़ा नमाज करमपुर ईदगाह ग्राउंड में अदा करण बाद अबाणे ईदगाह कब्रस्तान में समय आलिन अखियुनि आहुन दाहुन सिसकियुनि ऐं सुर्कियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो। मरूम शफ़ीक अकबर समेजो जी जनाज़ा नमाज ऐं तदफ़ीन में मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि सियासी समाजी मज़हबी सहाफ़ी अॻुवाणनि शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। मरूम शफ़ीक अकबर समेजो नओं देरो सेहत मरकज़ में PPH मुलाज़िम हो जेको लिबार्टी टेक्नीशियन तौरु कमु कंदो हो। नौजवान शफ़ीक अकबर समेजो कुझु हफ़्ता पहिरियां करमपुर खां नओं देरो मोटरसाइकिल ज़रिए ड्यूटी ते वञी रहियो हो त ख्वास्ती बिरोही वेझो शिकारपुर खानपुर इंडस हाईवे ते कार जे टक्कर में शदीद ज़ख़्मी थियो हो, जेको काल्ह कराची ट्रामा सेंटर अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो हो। फ़ौती नौजवान शफ़ीक अकबर समेजो सुहिणो सुलछणो सिबतो बुर्दबार ऐं मेठणी तबियत जो माण्हू पिणु हो, जंहिंजे बेवक़्ता ते विछोड़े ते शहर ऐं इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। ॿिए तरफ़ मरूम शफ़ीक अकबर समेजो जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे।